अदा सिंधी रोज़ नवां नवां ज़ुल्म आख़िर केसि ताईं बर्दाश्त कंदासीं। ऐं तोखे छा थो लॻे असांखे हथियारनि जे ज़ोर ते अॻियां वधणु खपे या कलम जे ज़ोर ते पंहिंजी आवाज़ बुलंद करणु खपे? अदा पहिरीं ॻाल्हि त हथियार हुजे या कलम, जे हलाइण वारे में मुड़सी नाहे त को फ़ाइदो नाहे। ॿी ॻाल्हि त असांखे वक़्त जे तक़ाज़नि ऐं हालतनि खे सम्झणो आहे। तव्हां हथियार खणो या कलम, पर जेकॾहिं पाण में इतिहाद नाहे त पोइ इन जे रिएक्शन में सिर्फ़ पंहिंजो नुक़सान ई थियणो आहे। हीअ असांजी बदनसीबी आहे जो हिते ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ शोबा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पाण में इख़्तिलाफ़ रखनि था, जंहिंजो फ़ाइदो धारिया वठी हिते हुकूमत कनि था ऐं असां पंहिंजी धरती ते ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि खे बर्दाश्त करे जीऊं पिया। ॿी ॻाल्हि त ज़ुल्म ख़िलाफ़ एहतिजाज जो मतिलबु इहो हरगिज़ नाहे त तव्हां कानून खे हिकिड़े पासे रखी पंहिंजा कानून ठाहे ॿियनि लाइ अज़ाब पैदा करे छॾियो। असीं पुरअमन क़ौम आहियूं। हिकु क़ौम बणिजी पंहिंजी आवाज़ खे एतिरो त मज़बूत कयो जो असेंबलियुनि जा बुनियाद ई लर्ज़ी पवनि। अदा छा इहो मुमकिन आहे? पुरअमन तरीक़े सां पंहिंजा हक़ वठी सघजनि था? बिल्कुलु छो न। जॾहिं बि ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथियो आहे तॾहिं मज़लूम खे इंसाफ़ ज़रूर मिलियो आहे। माई जिंदो जॾहिं मेजर अरशद खे फाही ते लटकायो तॾहिं छा माई जिंदो जे हथ में क्लाशनकोफ हुई? कस्तूरी भील जॾहिं वडेरे जे निजी जेल ख़िलाफ़ बग़ावत कई तॾहिं छा उन जे हथ में राइफल हुई? ऐं अहिड़ा हज़ारे किरदार जेके असांजे समाज जो हिसो आहिनि इन ॻाल्हि खे साबित कनि था त जेकॾहिं तव्हांजो इरादो ख़्वाहिश ऐं मक़सदु हिकिड़ो आहे त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे रोके नथी सघे। असांजी बेवजह ख़ामोशी असांखे मज़लूम बणाए छॾियो आहे। जेकॾहिं असीं सभु मुतहिद हुजूं हा त पुलिस खे एतिरी ताक़त न हुजे हा जो हू ॻोठ सिंगार खोसो जे मासूम ॿारनि ऐं बेगुनाह न्याणियुनि ते ईअं ज़ुल्म करे हा। डाउ यूनिवर्सिटी कराची में एतिरी हिम्मत न हुजे हा जो हू असांजी न्याणी खे राति जो हिकु पंहिंजे हॉस्टल मां ॿाहिरि कढे हा। रहीम शाह इरशाद रांझाणी खे सरेआम गोलियूं हणण खां अॻु 1000 दफ़ा सोचे हा। इन ज़ालम सिलसिले खे ख़तमु करणु चाहियो था त ज़ुल्म जी वजह खे ख़तमु कयो। बसि अदा छा कयूं, मिड़ी पिया बर्दाश्त कयूं। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो त इंसानी तारीख़ में जेतिरो नुक़सान इंसान ऐं इंसानियत खे अदम बर्दाश्त पहुचायो आहे एतिरो नुक़सान जंगनि बबाउनि ऐं बीमारियुनि नाहे पहुचायो। सम्झ में नथो अचे त आख़िर असां एतिरो बर्दाश्त छो ऐं छा लाइ कयो आहे? न अदा एतिरो ज़ुल्म कोन्हे जेतिरो तव्हां ॿुधाए रहिया आहियो। हा, बाक़ी समाज में कुझु बुरायूं ज़रूरु आहिनि जिन खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे। इन खुशफहमी में न रहो अदा त असीं इंसाननि जीअं ज़िंदगी गुज़ारियूं पिया। हक़ीक़त हीअ आहे त असां दुनिया जे बदतरीन दौर खे मोह ॾेई रहिया आहियूं। बुख, बदहाली, गुरबत, बेरोज़गारी असांजा नसीब बणिजी चुका आहिनि। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियूं ॼण असांखे वरसे में मिलियल आहिनि। ही उहा ई धरती आहे जिते बुख में मासूम ॿार मरे थो, कॾहिं गुरबत जो कहर मासूम ज़िंदगियूं तबाह करे थो त कॾहिं ज़ुल्म जो पाछो बेगुनाह मथां वार करे थो। परेशानियुनि जा बादल एतिरा त गहरा आहिनि जो हिन अमीर धरती जे मथां इज्तिमाई ख़ुदकुशियूं थियनि थियूं। कोर्ट में इंसाफ़ नाहे, स्कूल में तइलीम नाहे, अस्पताल में दवा नाहे। हिते ईमानदारी जा दावेदार बि बेईमानी जा ताज पाए घुमनि था। पोइ बि जेकॾहिं तव्हां चओ था ज़ुल्म नाहे त यादि रखो अहिड़ो ज़ुल्म तव्हांजे मथां जाइज़ आहे। सहूलियत में ज़िंदगी तकलीफ़ खां ओझल हूंदी आहे। असांखे तकलीफ़ नाहे इन करे ॿियनि जो अहसासु नाहे, पर यादि रखो त हर तब्दीली कुर्बानी जी मुंतज़र हूंदी आहे। पंहिंजूं ख़्वाहिशूं बहितर समाज लाइ कुर्बान कयो। अमेरिका जी ऐलान आज़ादी ते सहियूं करण वारनि वटि हर सहूलियत मौजूदु हुई। उन्हनि मां 25 वकील हुआ, वापारी हुआ, के ज़मींदार हुआ त के वॾनि वॾनि बागनि जा मालिक हुआ, तइलीम याफ़्ता हुआ, खुशहाल हुआ। रिचर्ड स्टाकिन जहिड़ा माण्हू बि उन तहरीक में शामिल हुआ जिन्हनि खे इहा ख़बर हुई त असांजो अंजाम जलावतनी या मौत जे रूप में ईंदो, पर पोइ बि उन्हनि पंहिंजे ईंदड़ नस्ल जी बहितरी लाइ पंहिंजो सभु कुझु कुर्बान करे छॾियो। यादि रखो त बेमक़सद ज़िंदगी महरूमी जी अदावत हूंदी आहे ऐं बामक़सद ज़िंदगी बहितर समाज जोड़ींदी आहे। ज़िंदगी जे मयार खे वधाइण चाहियो था त ज़िंदगी में उसूल पैदा कयो, बेमक़सद मां बामक़सद थी वञो। अहिड़े ज़ुल्म खे बर्दाश्त करण खां बहितर आहे हिकु क़ौम बणिजी आवाज़ पैदा कयो, छो त शख़्स जो मयार तॾहिं ठहंदो आहे जॾहिं क़ौम वटि पंहिंजो मयार हूंदो आहे।